हाणे आउं बाक़ाइदा पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदसि। असांजो जेको अॼु जो सेशन आहे उहो आहे हवाउनि जो साह घुटींदड़ मुआशिरो। जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां हवाउनि जी त औरत असांजे जेको समाज आहे उन में औरत पैदा नाहे थींदी, औरत खे ठाहियो वेंदो आहे। फ्रेंच राइटर आहे सैमून दी बॉयर जंहिंजो चवणु आहे त औरत पैदा नाहे थींदी, औरत खे ठाहियो वेंदो आहे। छो जो असां वटि मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि शयूं जेके असां औरत ते थोपींदा वेंदा आहियूं। जंहिंजी आउं स्टार्ट कंदसि। ज़माने के चलन से बरसरे पैकार औरत हूँ, सो हर एक मरहले पे जबर से दो चार औरत हूँ। मेरे अंदर नमू पाती हैं आने वाली नस्लें भी, मेरे अंदर नमू पाती हैं आने वाली नस्लें भी, खुदा के बाद में तख्लीक का किरदार औरत हूँ। ये बेबरकत रफ़ाकत दस्तरस की देन है प्यारे, ये बेबरकत रफ़ाकत की दस्तरस की देन है प्यारे, तुझे हासिल हूँ अब तेरे लिए बेकार औरत हूँ, तुझे हासिल हूँ अब तेरे लिए बेकार हूँ। मैं अपने भाइयों की ज़िंदगी के गुर सिखाती थी, मेरे अब्बू ये कहते थे मैं सरदार औरत हूँ। मैडम सुहाई का शुरुआत कंदासीं। मैडम तव्हां खां मुंहिंजो पहिरियों सवाल जेको आहे उहो आहे त असां वटि जेके घर जूं औरतूं आहिनि छा उन्हनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर आहे, हू मुकमल तौर ते वाक़िफ़ आहिनि उन शइ खां? असां हक़ इन करे चाहींदा आहियूं छो जो असां ज़हनी सुकून चाहियूं था। हिते जेके माण्हू अचनि था अगरि उन्हनि खे वेहण जी जॻह मिले थी त दे फील हैप्पी, उन्हनि खे हिकिड़ो दे थिंक दे आर इनवाइटेड, अगरि उन्हनि खे वेहण जी जॻह मिले थी त असांखे हक़ मिलियो, दे फील हैप्पी। हाणे जेके राइटर्स आहिनि, जेके थिंकर्स आहिनि, उन्हनि ओवर द पीरियड ऑफ टाइम इन ॻाल्हि ते वॾो सोचियो आहे त आख़िर इहा ख़ुशी छा आहे, वॉट इज़ हैप्पीनेस, हैप्पीनेस जी डेफिनेशन छा आहे। शायदि मुंहिंजी जेका हैप्पीनेस आहे उहा मैडम अमर सिंधू जी हैप्पीनेस खां डिफर कंदी हुजे, इहा हिकु रिलेटिव टर्म आहे। त हैप्पीनेस इज़ नॉट यूनिवर्सल फॉर एवरी वन। पोइ आख़िर बहस कंदे कंदे ही हिकिड़ो नतीजे ते पहुता त जेका हैप्पीनेस आहे, ख़ुशी आहे, उहा तव्हांखे मिलंदी आहे जॾहिं तव्हां वटि एब्सोल्यूट पावर ईंदो आहे। जॾहिं तव्हां वटि ताक़त आहे त तव्हां ख़ुशि आहियो, जॾहिं तव्हां ताक़त न आहे त तव्हां ख़ुशि न आहियो। हालांकि इन कॉन्सेप्ट सां बि काफ़ी सारा माण्हू डिसएग्री कंदा आहिनि, पर इहा हिकिड़ी अहिड़ी डेफिनेशन आहे जेका वधीक माण्हुनि एक्सेप्ट कई आहे त ख़ुशी जेका आहे उहा ताक़त में आहे। हाणे असां अचूं था त ताक़त जेका आहे उहा असांजी सोसाइटी में औरत वटि केतिरी आहे, मर्द वटि केतिरी आहे, ऐं कंहिंखे केतिरी ताक़त जी ज़रूरत आहे, इहो हर पर्सन टू पर्सन वेरी कंदो आहे। आउं सुञाणां थी काफ़ी अहिड़नि माण्हुनि खे जेके काफ़ी अहिड़ी औरतुनि खे जेके चवनि था की असांजी ख़ुशी इहा आहे त असांजो हस्बैंड पैसा कमाए अचे ऐं उहो घर में असांखे घर प्रोवाइड करे, गाॾी प्रोवाइड करे, ड्राइवर ॾे, बिजली जो बिल ॾे, ॿारनि जी फीस ॾे ऐं असां ख़ुशी सां पंहिंजे घर में रहूं। दिस इज़ हैप्पीनेस फॉर देम एंड वी डोंट हैव एनी ऑब्जेक्शन टू दैट, दैट इज़ देयर हैप्पीनेस। माशाल्लाह हिकिड़ो सुठो घर जी निशानी आहे, गुड इनफ। ॻाल्हि तॾहिं अचे थी जॾहिं हिकिड़ी औरत इहो चए थी त आउं चाहियां थी त आउं पंहिंजो करियर, आउं एस्ट्रोनॉट थियणु चाहियां थी, आउं पायलट थियणु चाहियां थी, आउं आर्मी कमांडर थियणु चाहियां थी, आउं SSP थियणु चाहियां थी, आउं डेप्टी कमिश्नर थियणु चाहियां थी, ऐं उनखे इहो चई रोकियो वञे त असांजी सोसाइटी में इन जी का जॻह न आहे, तव्हां नथा थी सघो, छो जो तव्हांजी ॾाॾी बि न थी, तव्हांजी नानी बि न थी, तव्हांजी पड़नानी बि न थी, इन करे हाणे तव्हां बि नथा थी सघो। इते ॻाल्हि अचे थी हक़ जी। संजा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हक़ जी आउं सम्झां थी सभिनी खे ख़बर आहे जी, छो जो असांजो जेको मुआशिरो आहे उन में TV आहे, सोशल मीडिया आहे, असांजो जेको वॾो रिलीजन जेको मेजॉरिटी रिलीजन इस्लाम आहे, उन जी बि तालीमात माण्हुनि खे ख़बर हूंदियूं आहिनि त हक़ जी सभिनी खे ख़बर आहे त बेसिक राइट औरत ऐं मर्द सभिनी जा हूंदा आहिनि, पर उन जेके हक़ आहिनि उन जी ग़लति इंटरप्रिटेशन बेसिकली कमु ख़राबु कयो आहे। तव्हां हींअर हिकिड़ो वाक़ियो ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते जंहिंमें हिकिड़ी औरत घरां निकिरे थी, पोइ कोर्ट में हुनजो वालिद हुनजे पेरनि ते पंहिंजो पटको रखे थो ऐं हुनजे पटको ॾिसी करे वापसि वञे थी ऐं उन खां पोइ हुनखे कारी करे क़तलु कयो वञे थो। इन में असांजे मुआशिरे जी इंटरप्रिटेशन अचे थी त कीअं औरत खे आसानी सां वर्गलाए सघिजे थो, छो जो औरत जेका आहे उहा मर्द जे मुक़ाबले में
वधीक दिलि सां सोचे थी, वधीक इमोशनल लेंस सां शयुनि खे ॾिसे थी, जंहिंजे करे उन जा जेके हक़ आहिनि उहे आराम सां हड़पाया वञनि था। पोइ उन में तव्हां भेण जी मिल्कियत में हिसो ॾिसी वठो, उन जो घर में जॾहिं चिकन या मटन ठहे थो उन में उनजो शेयर ॾिसी वठो। ऐं असां ॾिठो आहे त औरतूं ख़ुशी ख़ुशी पंहिंजो हक़ ॾींदियूं आहिनि, बिकॉज़ दे वॉन्ट वैलिडेशन। वैलिडेशन छो खपे? वैलिडेशन सिक्योरिटी लाइ खपे। छो जो अकेली औरत अॼु बि हिकिड़ो सवालिया निशान हूंदो आहे त तव्हां अकेली कीअं रहंदी, मर्द न हूंदो, त औरत जी जेका सिक्योरिटी खे जॾहिं मर्द सां ॻंढे छॾनि था त तॾहिं हुनखे हिकिड़ो इनडायरेक्ट इहो ॿुधायो वञे थो त तुंहिंजा हक़ तोखे तॾहिं ई मिलंदा जॾहिं तूं कॉम्प्रोमाइज़ कंदे ऐं पोइ पंहिंजी लाइफ गुज़ारंदे। त औरत खे हक़ जी ख़बर आहे, पर उनखे हिकिड़ी ग़लति इंटरप्रिटेशन ॿुधाए करे उनखां उनजा हक़ खसिया वञनि था। ॿियो सवाल मुंहिंजो जेको मैडम अरफाना सॉरी मैडम अमर सिंधू खां आहे, त जेका ॻाल्हि कई मैडम सुहाई त औरतुनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर आहे, पर छो जो जॾहिं औरत अॼु बि पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ जिदोजहद करे रही आहे त उनजी जेको नाकामी आहे उनजो ज़िम्मेवार केरु आहे? ॾिसो, औरत पंहिंजे हक़ लाइ जिदोजहद करे पई ऐं नाकामियूं बि हूंदियूं पर कामयाबी बि आहिनि। मिसाल जे तौर ते नाकामी असां इनखे चऊं था त अगरि को केस थी वञे थो या का अहिड़ा जेके आहिनि से पुलिस में रिपोर्ट थियनि था त असांखे नज़र इहो ईंदो आहे त शायदि औरतुनि जी जिदोजहद, शायदि औरतुनि जी हक़नि खां आगाही वारी जेका शऊर आहे उहो किथे नाकाम थी रहियो आहे। पर मां सम्झां थी त इनखे ॿिए तरीक़े सां ॾिसणु खपे त उहा नाकामी न पर तव्हांखे कामयाबी नज़र ईंदी। मिसाल जे तौर ते अॼु खां कुझु साल अॻु जेकॾहिं ॾिठो वञे त कुझु साल अॻु ताईं औरतुनि खे पंहिंजे हक़नि जे बारे में आगाही हूंदे बि इहो ज़रूरु अहसासु हूंदो हुयो त हीअ जेके आहिनि से हक़ वठिबा कीअं, या हीअ जेके आहिनि से इहो मुंहिंजो वाक़ई हक़ आहे या न आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं चयो वञे अॼु बि केतिरियूं औरतूं जेके आहिनि से उहे हक़ सम्झंदे बि उन तां दस्तबरदार थियनि थियूं त पीउ जी मिल्कियत में भेनरनि जो धीअरनि जो हक़ मूंखे ॿुधायो त समाज माशरो उनखे केतिरो तस्लीम करे थो। माशरे जे तस्लीम न करण जे बावजूदि अॼु जेके औरतूं आहिनि उहे इन ॻाल्हि ते ज़रूरु जेके आहिनि से बीहनि थियूं त हीअ असांजी माउ पीउ या वालदेन जी मिल्कियत में असांजो बराबरी वारो जेको हक़ आहे उहो असांखे मिलणु खपे। नंबर 1। ॿियो नंबर जेका हक़ ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको सिंध जे अंदरि नज़र अची रहियो आहे उहो आहे त माना हर इंसान जो साह खणणु, ज़िंदा रहणु उनजो बुनियादी हक़ आहे। जेको पैदा थियो आहे उनखे ज़िंदा रहण जो पैदाइशी हक़ आहे, पर जॾहिं सिंध जे मंज़रनामे ते असांजी अखि पए थी ऐं असां उनखे ॾिसूं था त असांखे नज़र अचे थो त औरतूं उन बुनियादी हक़ खां बि महरूम रखियूं वञनि थियूं। कंहिंजे हथां उहे भाउर थी सघनि था, उहे पीअर थी सघनि था, उहे पुट थी सघनि था, उहे वेझा रिश्ता थी सघनि था, मुड़ुसु मासात माना वेझा रिश्ता। त औरत उन हक़ खां महरूम रखी वञे पई। पर छा उन महरूमी जी बुनियाद असां इहो चवंदासीं त औरतुनि जी जिदोजहद या उन जी हक़ खां वाक़फ़ियत न हुजणु आहे? उन जे जेका असां जवाब में मां इहो चवंदसि त औरतूं जीअं जीअं वधीक पंहिंजे हक़नि खां वाक़िफ़ थी रहियूं आहिनि, जीअं जीअं उनखे आगाही अची रही आहे, जीअं जीअं हू शऊर जे उन मंज़िल ताईं पहुचनि पियूं, तीअं तीअं उन जी जेको बीठल समाज आहे, जामिद समाज आहे, जेको औरत खे इंसान तस्लीम करण खां इनकारी समाज आहे, उहो उन जे ख़िलाफ़ु उन जी मज़ाहिमत में बीठो आहे त जिते औरत पंहिंजे पसंदि जी शादी करे, पंहिंजे पसंदि जो अख़्तियार पंहिंजो हक़ इस्तेमालु करे, उते उनखे कुठो वञे थो। कल्ह टियों ॾींहुं वारो वाक़ियो आहे जिते पंहिंजी शादीशुदा और धीअ जंहिंखे हुन पाण पंहिंजी मर्ज़ी सां शादी कराई आहे, उनखे गैरत जे नाले में ॾींहं ॾिठे जो लाड़काणे में बाकराणी इन रोड ते उनखे क़त्ल कयो माण्हुनि जे साम्हूं। ऐं उन माण्हुनि जे साम्हूं जॾहिं उनखे पिस्तौल जा फायर करे रहियो हुयो उन जोड़े ते जेको उनजी धीउ ऐं धीअ जो माना मुड़ुसु,
ओॾी महिल इहो चई रहियो हुयो त केरु विच में न अचे, इहो मुंहिंजे गैरत जो मामिलो आहे। पर बाद में ख़बर पई त धीअ उन खां पंहिंजे मिल्कियत जी घुर कई हुई, जंहिं ते उनखे क़तलु कयो आहे। त इहो चवणु त जेका सां हू औरत खे वाक़फ़ियत कान्हे या औरत जी जदोजहद नाकाम आहे। जेकॾहिं औरत जी जदोजहद नाकाम हुजे हा, जेकॾहिं हू अणवाक़िफ़ हुजे हा, त मां सम्झां थी त हू मौत जे ख़ौफ़ खां हू मिल्कियत जो दावा ई न करे हा। ऐं पंहिंजे हक़ जेको बुनियादी जीअण जो हक़ आहे उन ते बि औरतूं कंप्रोमाइज़ करे वठनि हा। पर जेतिरा वाक़िया वधी रहिया आहिनि उहे वाक़िया ख़ुदि ॿुधाइनि था त औरतूं पंहिंजे हक़ तां दस्तबरदार थियण लाइ तयारु न आहिनि। चाहे उन्हनि जी जान वञे तॾहिं बि सिंध जी औरत, मां घटि में घटि इहो चई सघंदसि त सिंध जी औरत न रुॻो मज़ाहिमत करे रही आहे, पर सिंध जी औरत पंहिंजे जीअण वारे हक़ तां दस्तबरदार थियण लाइ तयारु कोन्हे। ऐं सिंध जी औरत पंहिंजे उन हक़ तां जंहिंखे चवंदा आहियूं त मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजो इख़्तियार, उहो पंहिंजी ज़िंदगी ते पंहिंजे ज़िंदगी जे फ़ैसिलनि जो इख़्तियार कंहिं ॿिए खे ॾियण लाइ तयारु कान्हे, चाहे उहो उनजो ख़ानदान हुजे, चाहे उन जा वालदेन हुजनि। पर औरत, सिंध जी औरत इन ॻाल्हि ते पुख़्तगी सां बीठल आहे त उहा पंहिंजी ज़िंदगी ते पंहिंजो अख़्तियार, पंहिंजो हक़ चाहे थी। भले उन जे सज़ा में हू क़तल कई वञे, पर उहा औरत मज़ाहिमत करे रही आहे। सर, मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त सिंध में जेको कारोकारी आहे उन ते पहिरियों कानून कॾहिं आयो? 13 जून 1946 ते सिंध जे गवर्नर चार्ल्स नेपियर सभ खां पहिरियों इहो कानून आंदो हो, पाकिस्तान ठहण जे यानी 100 साल खां अॻु में। छो जो हिन ख़िते में इहे मसइला हुया कारोकारी जा स्पेशली। लेकिन हिन में हिकिड़ो जेको असल प्रॉब्लम आहे उहो इहो आहे मफ़ादात जी जंग आहे। इहो जेका कारोकारी जी जेका ट्रेडिशन आहे उहा का सिंध जी आहे कोन, इहा दरअसल अरबुस्तान जी आहे। बल्कि जेकॾहिं आउं वॾे एहतियात सां ॻाल्हाईंदुसि, छो जो हीउ जेको असांजो दीन इस्लाम जो जेको कानून आहे क़सास ऐं दियत वारो, उन में जेका सज़ा ऐं जज़ा आहे उहा जॾहिं पंहिंजो रूप मटाए थी, मुख़्तलिफ़ क़बीलनि में अचे थी, ऐं जेको काज़ी वारो निज़ाम हुयो जॾहिं ख़तमु थिए थो, काज़ी जे निज़ाम ख़तमु थियण जे करे काज़ी जी जाइ वठे थो, जेको तव्हां लफ़्ज़ ॿुधो काज़ी खे अमीर चयो वेंदो हो फ़ारसी में। वरी सिंध में उहो अची करे मीर थी वियो, त मीर चङो मुड़ुसु थी वियो। उन जेको कारोकारी जो तसलसल उतां ख़राबु थींदो जॾहिं सिंध में पहुतो त मफ़ादात जी जंग थी वई। हिते मसइलो इहो आहे त औरत ऐं मर्द कस्टम्स मां जेके आहिनि न असरु वठंदा आहिनि। जीअं सीज़र लोम्ब्रोसो जी बायोलॉजिकल थ्योरी आहे। सीज़र लोम्ब्रोसो जेको सोशियोलॉजी ऐं क्रिमिनोलॉजी जो तमामु वॾो ॾाहो आहे, उहो इहा ॻाल्हि करे थो त मुआशिरे में जेके आम तौर ते कस्टम जनम वठंदा आहिनि, जेके सुठा कस्टम हूंदा आहिनि उनखे कानून जो दर्जो मिलंदो आहे, ऐं जेके बैड कस्टम हूंदा आहिनि उहे पोइ क्राइम हूंदा आहिनि, उन्हनि जी रोकथाम जी कोशिशि कबी आहे। त क्राइम अहिड़ी शइ आहे जेतिरे ताईं इंसान जे रगनि में खून आहे, क्राइम खे 0% नथा करे सघो। हा, उनखे घटाए सघो था। त सिंध में सभ खां वॾो मसइलो इहो आहे, जेके असांजा उतरिया इलाइक़ा आहिनि उते कारोकारी जो जेको मसइलो आहे उहो कंहिं ॿी नहज ते आहे, ऐं वरी जेको सिंध में आहे उहो ॿिए नमूने सां आहे। हीअ छा आहे, इंसान जी जिबलत आहे। मर्द पंहिंजे पाण खे ॾाढो थो सम्झे। मर्द इहो थो सम्झे त औरत मुंहिंजी मिल्कियत आहे, ऐं उहो जेको मिल्कियत वारो तसवर ज़हन में खणी अचे थो आम तौर ते मूं पाण, छो जो आउं उतरे इलाइक़े सां उतरादी आहियां, ऐं अलाह जे फज़लो करम सां अदी अमर सिंध वांगुरु उहो बरोच बि आहियां नसलनि, लेकिन मूंखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। त उते इहे जेके आम तौर ते जेको कारोकारी जो निज़ाम आहे, उन कारोकारी जे निज़ाम में इहो जेको सुहाई अज़ीज़ ॻाल्हि पे कई त जेको आहे सो, बल्कि तव्हां इहा ॻाल्हि कई त उनखे रोकियो टोकियो वेंदो आहे त तव्हां लिपस्टिक छो था हणो वग़ैरह। इहे असांजे मुआशिरे जा मुख़्तलिफ़ पैकेट्स आहिनि, मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि।
लेकिन सब खां वॾी ॻाल्हि आहे कानून जी इम्प्लीमेंटेशन जी। तव्हां मूंखां इहा ॻाल्हि पुछी त तव्हां पहिरियों कानून ॿुधायो, मां तव्हांखे हाणे जो कानून थो ॿुधायां त 2006 में वुमन प्रोटेक्शन बिल आयो हो ऐं उन में हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कई वई हुई। अॻ में थींदो छा हुयो, जो कारोकारी ते को क़तल थींदो हो त उनखे चवंदा हुया त बाबा ही इमोशनलिज़म जे करे ऐं ही जेको आहे सो पंहिंजा मेंटल जेके सेंस विञाए करे हिन क़तल कयो आहे, गैरत में अची करे, पोइ उनखे रिआयत मिली वेंदी हुई। 2006 में जेको वुमन प्रोटेक्शन बिल आयो उन में इहा शइ ख़तमु कई वई ऐं इहो चयो वियो त औरत कंहिं बि सूरत में जेकॾहिं तव्हां उनजी मर्डर कंदव त सरकार खे उनजी FIR कटणी आहे ऐं इन जो कॾहिं बि तस्फ़ियो वली न कंदो। वली वारो तसवर तव्हांजो कसास एंड दियत जो आहे, माना पुटु मारे पीउ बख़्शे छॾे त ॻाल्हि ख़तमु। स्टेट हाणे इहो कानून पास कयो आहे ऐं उनखां अॻिते हली करे जेकॾहिं 2010 में वुमन हरासमेंट बिल बि आयो, 2016 में आयो, 2022 में आयो, लेकिन उनजी इम्प्लीमेंटेशन नथी थिए। इम्प्लीमेंटेशन छो नथी थिए, इहो हिकु अलॻि इशू आहे, इन ते वरी बहस करे सघिजे नेक्स्ट क्वेश्चन तव्हां खां इहो ई हुयो त असां वटि जॾहिं कानून बि मौजूदु आहिनि, सज़ाऊं बि आहिनि, त उन ते अमल छो नथो थिए? पर तव्हां मां इन ते हिकिड़ी तव्हांखे ज़रूरु ॻाल्हि चवंदुसि त इम्प्लीमेंटेशन न थियण जी वजह इहा आहे, असांजे जेके क्रिमिनोलॉजिकल लॉज़ आहिनि उन में तमामु घणो लेक आहे। असां वटि छा थींदो आहे त FIR कटाइण लाइ जॾहिं को माण्हू वेंदो आहे या मिसाल नुमाइंदा वेंदा आहिनि, पुछंदा आहिनि भाई FIR थी, अची मालिक ईंदा त FIR कटींदा ऐं FIR जो तसवर ई असां वटि ग़लति आहे। FIR ते स्टेट खे कटणी हूंदी आहे फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट। तव्हां फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट सही न कटी, उनखां बाद में तव्हांजे गवाहनि जा जेके बयान आहिनि 161 जा 164 जा उहे जेकॾहिं सही तरीक़े सां रिकॉर्ड न थिया त तव्हांजो केस ई न बीहंदो। असांजो अलमियो इहो आहे त असांजे केस में जेका आहे सो ख़ासि तौर ते जेको प्रोसिक्यूशन आहे उहा वीक आहे ऐं ईअं ई असां यूनिवर्सिटी ऑफ कराची में असांजी हाणे कोशिशि इहा आहे, असां वटि लॉ एनफोर्समेंट एजेंसियुनि जा इवन कर्नल लेवल जा, DSP लेवल जा, SHOs असां वटि स्टूडेंट्स आहिनि ऐं असां उन्हनि खे इहो ई पढ़ायूं था त बाबा इन्वेस्टिगेशन साइंटिफिक बुनियादनि ते थिए, इन्वेस्टिगेशन प्रॉपर थिए, तॾहिं का प्रोसिक्यूशन सही कमु करे सघंदी। माना असांखे हिकिड़ो रैंकर जेको पुलिस ऑफिसर आहे उहो कुझु नथो करे सघे हिन मामले ते, जेको IO क्रिमिनोलॉजिस्ट हूंदो ऐं उनखां अलावा उन में को सियासी असर रसूख न हूंदो ऐं प्रॉपर FIR कटबी इन्वेस्टिगेशन थींदी, तॾहिं तव्हां इन जेको आहे सो उनखे कंहिं हद ताईं घटि करे सघंदव क्राइम खे, छो जो हीउ तमामु हीनियस क्राइम आहे औरतुनि जे अगेंस्ट जेको थिए पियो। मैडम मुंहिंजो तव्हां खां हाणे सुवालु हूंदो मैडम इरफाना मल्ला खां, त इंसान जेको आहे उहो शऊर आहे, ठीकु आहे, जेकॾहिं इंसान मां शऊर कढी छॾिजे त उहो जानवर आहे, त पोइ जेका औरत आहे उनजो जेको शऊर खे कॾहिं रिकग्नाइज़ कयो वियो आहे, छो जो जेका ह्यूमन हिस्ट्री आहे उन में औरत जो ज़िक्र ई न आहे। केतिरा ई तारीख़ी हवाला असांखे मिलनि था, असां परते नथा वञूं। बरे सगीर जी तारीख़ में ॾिसो तव्हांखे केतिरियूं ई औरतूं शाइराऊं मिलंदियूं, औरतूं हुकुमरान मिलंदियूं। रज़िया सुल्ताना उनजो वॾो मिसाल आहे। सिंध में असां वटि जेके किरदार आहिनि उन्हनि में औरतुनि जो ज़िक्र आहे। राजा ॾाहिर जी धीउ लाइ चयो वेंदो हो त हिकिड़ी बहादुर सुपर सालार औरत हुई ऐं जंहिं इन जी कई अॻुवाणी कई हुई। त इहो न त अहिड़ो तारीख़ में औरतुनि जो किरदारु नथो मिले। तारीख़ जे लिखण जो ज़ावियो तब्दील कॾहिं थियो आहे ऐं तारीख़ जेको आहे लिखी कंहिं आहे। असां वटि अक्सर चयो वेंदो आहे, गार्डा लर्न आहे हिकिड़ी मशहूरु इंटेलेक्चुअल आहे, उन किताबु लिखियो क्रिएशन ऑफ पेट्रियार्की, जंहिंमें हुन लिखियो त हिस्ट्री इज़ हर स्टोरी, हिज स्टोरी, इट्स नॉट हर स्टोरी। त तारीख़ जंहिं कलम बंदि कई उनखे औरतुनि जा दास्तान नज़र ई न आया। मां इन में 2025 में हिकिड़ी इंटरनेशनल केमिस्ट्री जी कॉन्फ्रेंस हुई, उन में मूंखे जेको साइंस में औरतुनि जो किरदारु आहे उन में मुंहिंजी पेपर प्रेज़ेंटेशन हुई ऐं जेॾी महिल मां पढ़ी रही हुअसि त जेको डेकार्ड जी थ्योरी हुई, जेको मशहूरु मैथमेटिशियन हुयो, उन जी इंटरप्रिटेशन औरत कई। पैथागोरस जो जेको थीरम हो, पैथागोरस जेको सॼी दुनिया हुन पैथागोरस थीरम खां वाक़ुफ़ु आहे, उहो जेको स्कूल पैथागोरस जो एस्टेब्लिश उन जी ज़ाल कयो ऐं उनखे उनजी जेका धीउ हुई उहा उनखे कलमबंदि कयो। ईथान हिकिड़ी रिसर्चर हुई जंहिं एरिस्टोटल ते कॉमेंट्री लिखी। त अहिड़ियूं केतिरियूं ई औरतूं आहिनि जंहिंखे हिन महिल गुज़िरियल 3 सदियुनि खां जेके औरत राइटर्स आहिनि उन्हनि जे सभिनी खे मेरी वॉलनक्राफ्ट खां वठी तव्हां ॾिसंदव त उन्हनि कलमबंदि कयो आहे ऐं औरतुनि जो तमामु सघारो किरदारु, शऊर वारो किरदारु हिन दौर में घटि असांजे साम्हूं आहे। पर मसइलो अॼु बि असां वटि इहो आहे त असांजी समाज में
औरतुनि में तालीम जी शरह केतिरी आहे। अगरि तव्हां सिंधी यूनिवर्सिटीअ में मां प्री एंट्री टेस्ट खे कोऑर्डिनेट कंदी आहियां ऐं मां गुज़िरियल 10 सालनि जो डेटा ॾिसी हैरान आहियां। हर साल असां वटि जेके औरतूं छोकिरियूं ऐं छोकिरा अप्लाई कंदा आहिनि, अगरि 20,000 एप्लीकेशन ईंदियूं आहिनि त उन्हनि में 6,000 5,000 औरतूं हूंदियूं आहिनि, 15,000 छोकिरा हूंदा आहिनि। जेका परसेंटेज हूंदी आहे छोकिरियुनि जी जेके अप्लाई कंदियूं आहिनि उहो 24% आहे ऐं 2015 खां 2026 ताईं सिंधी यूनिवर्सिटीअ में छोकिरियुनि जी दाख़िला जी परसेंटेज इम्प्रूव न थी आहे। त उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त तालीम जी शरह औरतुनि जे लाइ सिंध में जामिद आहे। तव्हांजी आबादी ज़रूरु वधी आहे, जिथे 100 आबादी त 10 औरतूं वेंदियूं, 200 आबादी आहे त 20 औरतूं वञनि पई, पर हुनजो इहो कतई मतिलबु कोन्हे को त औरतुनि जी तालीम जी लेवल वधी आहे। त सोसाइटी औरत खे शऊर ऐं आगाही ॾियण लाइ जेका पहिरीं कड़ी आहे उहा एजुकेशन आहे, उन खां पोइ एम्पावरमेंट आहे। एजुकेशन इट सेल्फ इज़ नॉट इनफ। तालीम जंहिंमें एम्पावरमेंट जो एलिमेंट न आहे, मिसाल ॻाल्हि बिश्ती ज़ेवर बि पंहिंजे पर में हिकिड़ी औरतुनि लाइ तालीम हुई, जेको किताबु लिखियो वियो हो बिश्ती ज़ेवर, उहो बि औरतुनि लाइ लिखियो वियो त उन्हनि खे शादी करे वञनि त बहितरीनु ज़ालूं कीअं पैदा थियनि। उहा बि हिकिड़ी नेगेटिव क़िस्म जी तालीम हुई ऐं सालनि ताईं औरतूं उन तालीम मुताबिक़ हिकिड़ी ज़ाल जा कहिड़ा फ़र्ज़ हुजणु घुरिजनि ऐं हिकिड़े मुड़ुस जा कहिड़ा फ़र्ज़ हुजणु घुरिजनि उहे लिखियल न हुआ। हिकिड़ी ज़ाल जा फ़र्ज़ कहिड़ा हुजणु घुरिजनि, जंहिंमें लिखियलु हो त उहा खाधे पीते खां वठी राति जो बिस्तरे में मुड़ुस खे तस्कीन ॾियण ताईं सभु उन जा फ़र्ज़ आहिनि। पर मर्द जा फ़र्ज़ छा आहिनि? औरत जी पूरे वजूद जे जेको आहे सो इक़रार खां हटी करे उनखे इंसान सम्झण बि उनजे फ़र्ज़नि में शामिलु कोन हुयो। त असां उन मुआशिरे में तालीम खे कहिड़े ज़ाविये खां पढ़ायूं पिया? तालीम में जेके दर्सी किताब आहिनि उहे लिखंदड़ केरु आहिनि? हिन महिल जेको 2-3 साल पहिरें सिंगल नेशनल कैरिकुलम जो हिकिड़ो शो हलियो हो ऐं थैंक्स गॉड त सिंध गवर्नमेंट उनखे एडॉप्ट कोन कयो, उन में जेके पिक्चर्स हुयूं, जेके पिक्टोरियल रिप्रेज़ेंटेशन हुई, उहा ईअं ई त जेका माउ हुई या भेण हुई उहा पट ते वेठल हुई ऐं जेके छोकिरा हुया उहे मथे खटुनि ते कुर्सियुनि ते वेठल हुया। त इहे इमेजिस जेके आहिनि एजुकेशन जे थ्रू ट्रांसफ़र थियनि था, तव्हांजे समाज जो मेकअप कनि था। ऐं एजुकेशन खां ॿाहिरि जेके सोसाइटी में रवैया आहिनि उहे, छो जो वायलेंस अगेंस्ट वुमेन इज़ नॉट अ पुलिस केस, पुलिस जो इशू न आहे। औरतुनि ते तशद्दुद समाजी रवैयनि जो, समाजी क़दरनि जो ऐं तव्हांजे कल्चर जो हिसो आहे। जेसि ताईं असां उन जे बेसिक नेरेटिव्स खे चैलेंज न कंदासीं, उनखे क्राइम सम्झी डील कंदासीं, इहो पुलिस केस रजिस्टर करे छॾियो, इन सां तव्हांजा मामला हल कोन थींदा। कानून ठही वियो, उहो हुजणु घुरिजे, उनजी बुनियादी घुरिज आहे, पर कानून जी मौजूदगीअ जे बावजूद बि औरतुनि सां इहे वाक़िया छो थियनि पिया? उनजो बुनियादी सबबु असांजो जेको पूरो जो पूरो समाजी ढांचो आहे, उन में तव्हां पाण जॾहिं पंहिंजे इंट्रोडक्शन में चयो त रवायतूं ॾिसो। मां मिडिल क्लास औरत जी ॻाल्हि नथी कयां, मां हिकिड़ी हारियाणी औरत जी ॻाल्हि कयां थी जेका मर्द सां गॾु पोरियो करे थी, मिटीअ में बग़ैर परदे जे रोंबा करे थी, लाबारा करे थी। उहा कंहिं बि तौर ते पंहिंजे पोरीअ में, जॾहिं मर्द खे ज़रूरत आहे त रोंबे लाइ औरत खे ऊंधो कराए, उघाड़ो कराए, हारपो कमु वठे थो, ओॾी महिल हुनजी गैरत नथी जागे। जॾहिं मर्द खे ज़रूरत आहे त औरत खे जेको आहे सो पोरियो कराइणो आहे, औरत खे जेको आहे सो नौकिरी खपे, घर में ज़रूरत आहे, ओॾी महिल गैरत नथी जागे। माना मर्द जूं ज़रूरतूं गैरत ते, जेका बि गैरत आहे उहा हुनजे ज़रूरतुनि ते डिपेंड करे थी ऐं उहा सोसाइटीअ में ट्रांसफॉर्म कीअं थी थिए। त असांखे इन गैरत जे बयानीअ खे सम्झणो आहे त उहो गैरत जो बयानियो बीठल छा थिए आहे, उन जी तशरीह केरु करे रहियो आहे ऐं उनखे चैलेंज केरु करे रहियो आहे ऐं उनखे जेको उनखे कंटिन्यूअसली वैलिडेशन किथां मिले पई। सिंपल सो केस आहे त समाज किथे बीठो आहे, छोकिरीअ ते तेज़ाब हारियो वियो, जेका डिबेट हले पई त पक सां लिफ्ट वारे छोकिरे जी हिमत कीअं थी, पक सां ठहियल हूंदी, तंहिंजे करे उनखे कुझु हूंदो, पाण में को दुआ सलाम हूंदनि। माना विक्टम ब्लेमिंग, जेकॾहिं छोकिरीअ सां को वाक़ियो थियो त इहो नथो ॾिठो वञे, उनखां पोइ तव्हां इहो ॾिसो त समाज में अणबराबरी किथे बीठी आहे। मेल इंटाइटलमेंट कीअं आहे? का औरत भली डॉक्टर हुजे, भली इंजीनियर हुजे, पर समाज में को अणपढ़ियल जाहिल बि सम्झे थो जीअं त हू मर्द आहे, उनखे इख़्तियार आहे त उहो उन औरत खे तंग करे सघे थो,
उनजी लाइफ में इंटरफेयर करे सघे थो, या मेल इंटाइटलमेंट आहे जंहिंखे सुहाई चए पई त ताक़त आहे। त बस जेको मर्द आहे उहो अक्रास्ती तबिको आहे, माना तबिकाती तौर ते ग़रीब हुजे अमीर हुजे ऐं जेको आहे सो मिडिल क्लास हुजे, पर उनजी जेका सोच जो ज़ावियो आहे उहो इन तरीक़े सां ठाहियो आहे समाज। जीअं औरत पैदा न थींदी आहे समाज उनखे औरत कंदो आहे, तीअं ई मां चवंदी आहियां मर्द खे बि मर्द समाज ठाहे थो। मेल बाय नेचर इज़ नॉट ईविल, मर्द पंहिंजे जोहर में को ईविल कोन्हे को, पर ही समाजी ढांचो अहिड़ो आहे जो उनखे उन जूं जेके ख़सलतूं समाज बयानु कयूं आहिनि। हिकिड़े मर्द जूं ख़सलतूं तव्हां ॾिसो कंहिं इंसान में कहिड़ियूं ख़सलतूं हुजणु घुरिजनि। इंसान में हमदर्दी हुजणु घुरिजे, इंसान में मोहबत हुजणु घुरिजे, इंसान में आगाही ऐं शऊर हुजणु घुरिजे, इंसान में दर्द हुजणु घुरिजे। मर्द जी समाज जी ख़सलत छा आहे? मर्द को दर्द नहीं होता, बेदर्द, उन में एम्पैथी न हुजणु घुरिजे, उहो जेको आहे सो रेशनल न हुजणु घुरिजे, उहो उनखे जेका आहे सा क्वेश्चन न करणु घुरिजे। त मर्द जूं ख़सलतूं हुन समाज उहे ठाहियूं आहिनि जो जेकॾहिं को समाज में छोकिरो तव्हांखे नज़र ईंदो त ॾाढो हम्बल आहे, काइंड आहे, जेको आहे हाज़िम भगवार तव्हांजे अॻियां आहे, हिकिड़ो इंटेलिजेंट ख़ूबसूरत हसीन हिकिड़ो पुलिस ऑफिसर आहे, पर उन जो मेस्क्यूलाइन लुक कोन्हे को, उनखे जेका मर्दानगी आहे मथे ते सवार कान्हे का, उहो ख़ूबसूरत तरीक़े सां हिकिड़े नज़ाकत सां कपिड़ा लटा पाए थो। तव्हां उन ते समाज जा कमेंट्स ॾिसो त न उनजी तालीम मैटर करे थी, न उनजो स्टेटस मैटर करे थो, सिर्फ़ु उहो कपिड़ा नफ़ासत सां पाए पियो, ख़ूबसूरत तरीक़े सां पाण खे कैरी करे पियो। त सोसाइटीअ जो जेको असांजी मेस्क्यूलाइन माइंड सेट आहे, जंहिंखे मां टॉक्सिक मेस्क्यूलिनिटी चवां थी, उहा उनखे डिसोन करे थी, उनखे डिस्क्रेडिट करे थी, उनखे कैंसिल करे थी। त हीउ हिकिड़ो आइडियल मर्द न आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आइडियल मर्द जो तस्वर आहे उहो 2024 में फिल्म रिलीज़ थी मौला जट। उहा फिल्म केतिरी पॉपुलर वई, माना हिकिड़ो पुरतशदुद किरदारु हुजे, ऐं उहो जीअं मूं पहिरियों ई चयो त उहो पुरतशदुद हुजे, एरोगेंट हुजे। तव्हांखे अगरि सोसाइटीअ में मेल स्टेरियोटाइप ॾिसणो हुजे त तव्हां बॉलीवुड जूं गुज़िरियल 2 सालनि जूं फिल्मूं खणी ॾिसो, जानवर फिल्म ॾिसो, माना तव्हां हैरान थी वेंदो त समाज में मर्द जा स्टेरियोटाइप कहिड़ा ॾिना पिया वञनि। हीअ सोसाइटी जंहिंमें एॾे वायलेंस खे नॉर्मलाइज़ कयो पियो वञे, जंहिंमें जेको तशदुद आहे उनखे जस्टिफाई कयो पियो वञे, मैरिटल रेप जहिड़े कभी जुर्म में हिकिड़ो माण्हू आयो आहे, 50 वकील उनखे सपोर्ट करणु अची चुका आहिनि, माना क़त्ल खे नॉर्मलाइज़ कयो पियो वञे। उन सोसाइटी में असां कीअं इहो मुतालबो रखूं था, कीअं इहो सम्झूं था त हिते जेको ॿारु पैदा थिए थो उहो पाण मुरादो ई उनखे औरत लाइ हमदर्दी हूंदी, औरत खे बराबरि जो इंसानु सम्झंदो। उन लाइ समाज में असां सभिनी खे पंहिंजे निसाब में, पंहिंजे मीडिया में, पंहिंजे नैरेटिव में, पंहिंजे लिटरेचर में, पंहिंजे कल्चर में उहे एलिमेंट विझणा पवंदा। ऐं सिंधी समाज में ख़ासि तौर ते जेके तारीख़ी सूरमा किरदार रहिया आहिनि उन्हनि जा कहिड़ा ख़सलतूं हुयूं? छा दो सुमरो पंहिंजी भेण वटि न आयो हो उनखां उनजी कंसेंट पुछणु? आयो हो न आयो हुयो? इहे सिंध जा मर्द आहिनि, उहे सूरमा किरदार छो न पिया असां अॻियां खणी अचूं त जेके पंहिंजी भेण जी कंसेंट पुछणु अचनि पिया? त असांखे इहा सॼी तारीख़ जी नैरेशन जेका आहे उनखे डीकंस्ट्रक्शन करणी पवंदी ऐं तारीख़ खे औरत जे पर्सपेक्टिव खां बि डिफाइन करणो पवंदो। थैंक यू मैडम, तव्हां इलाही सुठो ॻाल्हायो ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेके हिते मर्द हज़रात वेठल आहिनि उन्हनि खे ॿुधी मज़ो बि आयो हूंदो, पर मूंखे बार एंडिंग जो जेको कार्ड ॾेखारियो वञे थो, पर उन खां पहिरियां तव्हां टिनिनि खां हिकिड़ो क्विक क्वेश्चन पुछंदसि जेको तव्हांखे प्लीज़ उन जो जवाबु ॾियणो आहे, छो जो हीउ मूंखे बार ॾेखारनि पिया त एंडिंग आहे, पर मूंखे उहो सुवालु करिणो आहे। तव्हां टिनिनि खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त कारोकारी वारी जेको वर्ड आहे, कारोकारी जेको औरत खे क़तल कयो वञे थो, ऐं उन में कारोकारी में बि रेशो औरत जो सभिनी खां घणो अचे थो हर साल, त मैडम राति बि त कारी आहे, निंड बि त कारी आहे, पोइ अॼु जे हिन AI जे दौर में, पहिरीं असां ॻाल्हि कंदा हुआसीं त दुनिया चंड ते पहुती आहे, हाणे असां चऊं था त AI जो दौर आहे, त उन में कारोकारी जी जेका रस्म आहे उहा स्टिल हले थी, उनजी छा वजह आहे? उनखे ख़तमु छो नथो कयो वञे? राति खे क़तल छो नथो कयो
कयो वञे, निंड खे क़तल छो नथो कयो वञे, औरत ई क़तल छो थी कई वञे? ॾिसो मुंहिंजे ख़्याल में कारोकारी जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे त उहो इन सेंस में इस्तेमालु कयो वेंदो आहे त कारो मीन्स एबियल, कारो मीन्स नेगेटिव, कारो मीन्स मनफ़ी। पोइ जेके बि आहिनि, मिसाल जेकॾहिं राति आहे त उनजे लाइ वरी सोजरे जो तस्वर आहे त राति सां गॾु सोजरो, या इन क़िस्म जा मनफ़ी ऐं मस्बत जेके आहिनि से ॿ लफ़्ज़ जेके ईंदा आहिनि त कारोकारी इन जेका असां हुन तस्वर में इस्तेमालु थियल आहे। ॿियो तव्हांजो जेको इहो आहे त इहा रस्म आहे, मां घटि में घटि इन खे न रुगो रस्म चवण लाइ तयारु कोन आहियां, मां इहो चवण लाइ तयारु कोन आहियां त इन जे लाइ कारोकारी लफ़्ज़ इस्तेमालु कजे। गॾोगॾु इहो बि माना जेको असां चवण थी को गैरत जो क़तल आहे, हीअ हिकिड़ी बेगैरत क़िस्म जी जेका असां हैवानी अमल चई सघिजे थो। सो तंहिंजे करे न इनखे कारोकारी चवणु, न इनखे गैरत जो क़तल चवणु, हीअ हिकु इंसानियत जो क़तल आहे ऐं इंसान जो क़तल आहे, तंहिंजे करे इनखे क़तल ई सम्झणु खपे। ॾिसो, कारोकारी हिकु पासे ते मफ़ादात जी जंग आहे, छो जो मर्द आम तौर ते जेको मिल्कियत ते कब्ज़े करण जो तस्वर आहे, इन जे करे इहो कारोकारी जी रस्म हिते आम आहे। ऐं ॿिए नंबर ते इहो आहे त जेको असांजे मुआशिरे में तालीम न हुजण जे करे ऐं जेको बि माण्हू वीचारो जाहिल आहे उन वटि इहो गैरत जो तस्वर आहे। आउं वॾे वाक़े थो चवां त जेका बाद कश्मीर खां वठी कराची ताईं कंहिं सरदार पंहिंजी धीउ छो न मारी आहे, मुंहिंजे ख़्याल में कंहिं पढ़ियल लिखियल माण्हू बि कॾहिं अहिड़ो कमु न कयो हूंदो। इहो उन माण्हुनि वटि इहा रस्म आम आहे जेके माण्हू पंहिंजा हिकिड़ा जेके आहिनि सोशल नॉर्म्स ठाहियूं वेठा आहिनि ऐं उहे तालीम सां गॾु ख़तमु थींदा। ठीकु आहे, तालीम खे आम कजे, तालीम खे एतिरो वधाइजे त मुंहिंजे ख़्याल में इहे सभु मसइला हल थी वेंदा ऐं तालीम जो ई नतीजो आहे जो तव्हां असां सभु हिते वेठा आहियूं। मां तव्हांखे बार बार कार्ड अचे पियो, मां रुगो मुख़्तसर इहो चवंदसि, मां इन फेवर में न आहियां त सरदार पंहिंजूं मायूं मारनि, छो मारनि, केरु न मारे पंहिंजी माईअ खे। ऐं अहिड़ो को बि मिसाल मां नथी ॾियणु चाहियां। चवण जो मक़सदु इहो आहे त इहो अक्रॉस दी क्लास आहे, ईअं सफ़ा कोन्हे को त इहा जेके इहा जेको क़तल थियनि पियूं औरतूं, उहो को ग़रीब तबिके में थियनि पियूं, अमीर तबिकनि में बि केतिरा ई केस असां पाण उहे ॾिठा आहिनि जिथे औरतुनि ते तशदुद एतिरो घणो आहे, पर उनजो असर रुसूख़ एतिरो आहे त पुलिस ताईं पहुचंदे पहुचंदे बि उहे मामला पहिरियों ई हल थी वञनि था, जॾहिं त ॻोठनि में या ॿियनि जॻहनि ते उहे पुलिस ताईं पहुचनि था। ॿियो मां इहो सम्झां थी त जेका बि क्विक फिट सॉल्यूशन इन जी कोन्हे का, छो जो हीउ जेको असांजो हिन महिल समाजी निज़ाम ऐं ढांचो आहे उन में एतिरी त क़बीलाई निज़ाम जी पकड़ मज़बूत थी आहे जो उन जेतिरो उहो निज़ाम मज़बूत थींदो ओतिरो ई औरतुनि जे ख़िलाफ़ु या कमज़ोर तबिकनि जे ख़िलाफ़ु तशदुद में वधीक ईंदो, इज़ाफ़ो थींदो। असां सम्झूं था त हीउ जेको जरगाई निज़ाम आहे, जेसि ताईं उहो निज़ाम हलंदो औरतुनि ते तशदुद, छो जो कारोकारीअ जी हिकिड़ी इकानमी आहे, हिकिड़ो बिज़नेस आहे, हिकिड़ो पैसो आहे। हीउ सिर्फ़ु जेको आहे सो सरफेस ते ईंदड़ माण्हुनि जे जज़्बात जो ऐं गैरत जो मामिलो न आहे। सो इहो निज़ाम जेसि ताईं डिसमेंटल न थींदो तेसि ताईं इहे केस असां वटि ईंदा रहंदा। आख़िर में थैंक यू मैडम इरफाना मल्हा, थैंक यू एबिल आशारी साहब, थैंक यू अमर सिंधु, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। आख़िर में आउं इहो ई चवंदसि त सिंध जेका अमुन जी धरती आहे उहा मक़तल गाह बणियल आहे ऐं दुआ आहे त इहो सिलसिलो ख़तमु थी वञे।